अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही अल्हम्दुलिल्लाह असां हिन वक़्तु ॻोठ जाड़ा बाहुचा में पहुता आहियूं। ही असांजो फ़क़ीर जमायत जो मुमताज़ बाहुचो जंहिंजी अयादत बि करण आया आहियूं। हिन वक़्तु हिन जी सूरत हाल हीअ आहे माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हाणे कुझु फ़र्क़ु अथसि, सो हिन वक़्तु हुनखे फटनि सुकाइण जे लाइ हिनखे बैटरीअ जी ज़रूरत आहे ऐं UPS जी ज़रूरत आहे ऐं एयर कूलर जी ज़रूरत आहे ऐं सोलर प्लेट जी ज़रूरत आहे। फिटिंग बि घर में कोन्हे थियल, फिटिंग जी ज़रूरत आहे। सो ख़ुदा कान हिन जी थोरी मदद कयो। सो असां हिन वक़्तु हुते मुमताज़ बाहुचे ताईं पहुता आहियूं। फ़क़ीर ॾे हाल अहिवाल कीअं आहे तबियत हाणे तव्हांजी? आहे फ़र्क़ु आहे हाणे? हा, ॻाल्हाए ॿोलाए अर्शे सघो था? सही आहे हाणे? अच्छा, दिमाग़ में बि धक हुया छा? ये सूजी थो वञे डॉक्टर चयो त हाणे हिनखे उते रिलैक्स करायो, पोइ ॻाल्हाएसि बि न। ऐं 12,000 असां ॿधल हुयो ऑपरेशन खां बाद बि। हुननि चयो जे नथा कयूंसि त बि मथो फाटी बसि अलाह सिहत ॾींदसि ऐं समाजी सही दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त हुनजी फुड़ी तलाव आहे, थोरी मदद कयो। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखंदो। हीअ तव्हांखे मिसकिन तव्हांखे दुआऊं बि ॾिए थो ऐं अल्हम्दुलिल्लाह कुझु काफ़ी ॾींहंनि खां थोरी हिन ॻोठ जाड़ा बाहुचा समेत तमामु दोस्तनि, समाजी दोस्तनि थोरी मदद बि कई इलाज में। ऐं हाणे बि तव्हां ॾांहुं मदद जो मुंतज़िर आहे, थोरी मदद कंदव, अलाह पाक तव्हां ॾांहुं बि आसानी कंदो। ऐं हीअ इंशाअल्लाह इलाज मां इंशाअल्लाह सिहतयाब थियो त पंहिंजी रोज़ी बि कंदो इंशाअल्लाह ताला। सो तव्हांखे मदद जी अपील आहे, जेतिरो थी सघे हिन जी मदद कयो त वॾी महिरबानी थींदी। हाणे ॿियो साण जुड़ो कोन्हे, तुंहिंजो क़ुर पढ़ंदा कोन। दोस्तो हिन मिसकिन जे लाइ हिकु अल्लाह जे बाने समाजी दोस्त इहा व्हील चेयर बि ॾिनी आहे। सो हिनखे व्हील चेयर जी बि ज़रूरत हुई। सो हीअ हाणे अल्हम्दुलिल्लाह दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन जी थोरी मदद कंदव। अलाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशि ऐं आबाद रखंदो।